हाँ 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 हुकुम बाबा। हिकिड़ो मिंट। अच्छा पोइ छा थियो? सही आहे, मुंहिंजे तरफ़ों दावत। अड़े बाबा भले 20,000 ख़र्च अचनि, मसइलो थोरो ई आहे। पैसो पलाल आहे पाण वटि। अलायो गंज। हा हा मां बस पेट्रोल ते तेल विझां थो, पहुचां थो। हा हा न बाबा। अच्छा भले भले संगत खे घुराए सॼी खे शाम। हा हा बस ठीकु आहे, मां तेल विझायां थो। हा घणे जी? असो बाबा घणे लीटर? 140। सुरद छो चरिया हो? 140 रुपये लीटर तेल छो? दिमाग़ ख़राब थी? नओं पेट्रोल खोलियो थी? गवर्नमेंट रेट आहे हर जगह ते, पूरे पाकिस्तान में जड़े पेट्रोल पंप ते वेंदो इहो रेट आहे। को केला जा सूबत ना जो मां रेट वधाईंदुमि। न बाबा एॾो ज़ुल्म भेणा। ये लीटर में एतिरो चुको पए थो, गिलास माण्हू पी वञे, बस उहो हाणे माना 140 रुपया ॾियो तोखे। पोइ मां रेट वधायो आहे। पोइ आहे त तूं चो न। अरे बाबा असां मज़दूर आहियूं, गवर्नमेंट जो मथो रेट आहे पूरे पाकिस्तान में। खुदाई का मार पई, बस 140 रुपया पेट्रोल भेणा। अटो खाऊं, घर भाॼी वठी अचूं, या हिन में तेल विझूं असां? काॾे मोकारो कोई पंहिंजो? एॾी इहे अहिड़ो न घुमो न, छो था घुमो? हा न घुमूं त हाणे स्कूटर ज़रूरत आहे, घुमंदासीं न। इहा कहिड़ी ॻाल्हि घुमते त 140 आहे न। न बाबा एॾो महांगो न कर, कुझु रायत कर, ग़रीब आहे मां। अदा छा मां को आलू बसर वठे थो या मां तोसां रायत कयां यार? यार हाणे जेका शइ वठंदा आहियूं ॾिस हुन में रायत कंदा हल न। अदा उहा सब्जी में फ्रूट। बाबा हाणे छॾ, मथो न ड्रामा न कर। 200 ॾे। हाँ ईअं चओ बाबा। ॾिस जेका शइ वठबी आहे हुन में रायत कबी आहे न, कुझु त छॾ न। अदा मां वटि आलू बसर न आहे जो मां तोसां रायत कयां। हाणे ड्रामा न कर, पैसा ॾे, हेॾे कर छॾाए। बाबा ईअं छो पैसा ॾे? अदा पोयो यार, गिराक न छॾाए। गिराक हाणे एॾी महांगाई आहे, केरु तेल विझाईंदो? इहो मां न दिकड़ो अची विझाए। माण्हू नो स्कूटर विकिणी छॾिया, साइकिलियूं हलाइनि था। एॾो तेल साइकिल वठ न, मां कॾहिं 200 मूंखे मोलायो गंजा, छो साइकिल वठां? 200 ॾे न, मोला जो गंजा। न बाबा 200 न, कुझु रायत कर, न त छॾे पायो तेल कढे भाउ। अरे हाणे मोबाइल ते ॻाल्हाए पियो, भले 20,000 ख़र्च अचे बि कंदुमि, दावत अथव, हीअं इशारो ॾे पियो। हाणे वरी कढेसि। मां ख़र्च कंदुमि न, पैसो कोन्हे छा? पर तव्हां त हक़ वठो न। 140 रुपया लीटर छो? छा भला तुंहिंजे चाचे जी गवर्नमेंट आहे छा हुनजे पासे तूं वहे थो? यार ॻाल्हाए कुझु सही। न ॻाल्हाए कुझु। 200 रुपया ॾे। 200 मां ॾिना पाए तेल कढे त छॾे, मां तेल न विझाईंदो, कढे पाए 200 तेल। तूं अॻ में मूंखे ॾिसे हा न। अॻ में तूं पुछो, तूं छा चयो? मां चयो यार इहो हुजे हूंदो आहे जेको आहे 85-90 में लीटर हूंदो। मूंखे कहिड़ी ख़बर? 140 रुपया लीटर छो? हराम जा पैसा नथा वटि, बस ईअं लुटियो था तव्हां। लुटियो सभु खीसनि में विझी घर खणी था वञूं। बस खीसे में नथो विझूं, वठी करे ईअं उछले थो, विराए थो पैसा। अरे शाम जो बाबा असांखे यूनिट जो हिसाब ॾियणो पवंदो आहे। यूनिट असांखे सम्झ में नथा अचनि। रायत करे कुझु हाणे घणे जो बि तो अथई? 200 जो बाबा, 200 जो। 200 न थी, 120 वठे त ॾियां, न त पाए कढे त बसि जान छॾाए। छा बसर आहिनि छा सुबुह ख़राब थी वेंदा? अबा बाबा मां न विझाईंदुमि न, महांगो तेल आहे, मां छा खां विझाईंदुमि? पोइ तूं मूंखे पहिरियों ॾसे हा न त 140 रुपया लीटर थी। अदा तूं मोबाइल ते ॻाल्हाए पियो, दावत करे पियो, 20,000 ख़र्च करे पियो, मूंखे वरी हीअं इशारो ॾिनई। कढे त ठीकु आहे न, त मां वञां थो बसि। कढ बसि जान छॾे। हाणे पैसा ॾींदे या कढा तेल? बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा? तूं मूंखे अॻ में ॾसे हा न। हाणे हिन में मुंहिंजो बि तेल पियल आहे, होॾो वारो तेल उहो मिक्स थियल आहे, हाणे मुंहिंजो कढी वञे पोइ न यार तरीक़ो आहे। अॻ में माण्हू रेट हा कढी आहे तूं की भाउ कढ, मुंहिंजो बि कढे। हालत आहे भेण, 100 रुपए किलो थी आहे अटो, 400 रुपए किलो थी आहे गिहु, खीर 100 यार। यार एॾो महांगा भला छितो थियो थी त पोट माण्हू हणे न। अदा 140 में तेल अथव, हाणे ग़रीब माण्हू मां तेल जा पैसा वठां या खीर वठी वञा घर? थोरो हेॾे तक हे छा लिखियल आहे? ॾिसो बि सही। लिख मां पेन खणी ॾे, मां 400 लिखी ॾियां, पोइ 400 में हलाईंदे। अहिड़ो बाबा हे कहिड़ी गवर्नमेंट आहे? 140 रुपया लीटर वञूं था चांडराण ताईं तेल पूरो लीटर 140 मोकारो थी वियो। हे गवर्नमेंट आहे तबाही आहे। अटो न वठो, हिन में तेल विझो। चंडरा माण्हू अहिड़ा अची गिची में पइनि था। ये हालत आहे बाबा, हे पाकिस्तान आहे, गवर्नमेंट आहे। हाणे ओतिरो हेॾो छो थो कटे? अरे 200 जो आहे यार, चुप कर बियो।
पैसा खीसे में न तो 200 जो जो मोबाइल ते हवाले कयो हाणे लूडो न करना यार, लूडो न करना, बस कट न पंहिंजो लूडो न कर न। हल होॾो मां विझायां थो वञी बस। अजीब किस्म जा माण्हू ने यार, हर शे ज़ाब ज़ार पूरे पाकिस्तान में 140 रुपया हले तो।